तेरे ही नाम से हर इब्तिदा है, तेरे ही नाम तक हर इंतहा है। तेरी हम्दो सना अल्हम्दुलिल्लाह कि तू मेरे मोहम्मद का खुदा है। सबरन दोस्तन के मुनाचीज पहलवान अयाज अली शाही तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद आया के अज बुधाईंदो त हिन अल्लाह जे वली जो ही आखिरी मलाखड़ो आहे ऐं तव्हां 3-4 ॾींहं मलाखड़े में निभायो आहे। तव्हां असांजे पहलवाननि खे मोहबतूं ॾिनियूं आहिनि, इनाम ॾिना आहिनि ऐं कल्ह बि मूं फ़क़ीर ते तव्हां 17,000 खां मथे इनाम रखियो आहे। इहा अवां जूं मोहबतूं असांजे विसारण खां वधीक आहिनि। ऐं तव्हां सां अपील करियां थो जे तव्हांखे मलाखड़ी जी ख़ुशी हुजे त हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी हणी ॿुधायो मौला साईं अवांखे सलामत रखे ऐं नारो लॻे नाराए हैदरी। मौला साईं अवांखे सलामत रखे। मैदान ते मौजूद तमामु बहितरीन पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं रज़ाक शीदी जी। रज़ाक छा थो चवणु चाहीं? बिल्कुल इनजा शौक़ीन आहिनि ऐं इनाम थींदो। ऐं इनायत जे शौक़ीननि सां आवाम सां अपील करियां थो त हिन जोड़ी ते बिल थियणु घुरिजे। ज़रूरी कोन्हे त को हिकिड़ो माण्हू 500, 1000 या 2000 रखे। कतरो समुंड हूंदो आहे। 50-50, 100 करे बिल रखंदा पहलवाननि जे मथे ते बि हज़ारों रुपया बिल थी वेंदा। हिते इहा रीत आहे त कल्ह बि 50-50, 100 गॾु थिया त 17,000 रुपया थी विया। त हीउ ज़रो जॾहिं गॾु थींदो आहे त वरी ताक़त थी वेंदी आहे ऐं वॾो बिल थी वेंदो आहे। इंशाअल्लाह सभिनीनि दोस्तनि सां अपील अथव बिल रखंदा। ऐं मुंहिंजे पिरी प्यारे ऐं हमेशह मुंहिंजो वॾो आहे, हमेशह मूंखे लखे इज़तूं ॾिनियूं अथसि ऐं तमामु प्यारी शख़्सियत, मोहतरम ऐं मौज़ब शख़्सियत, पाण सियासी समाजी अॻवान पाए मोहतरम जनाब हाजी कासिम सोडे के दिल जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद ऐं उन्हनि सां गॾोगॾु मोहतरम जनाब मास्टर नवाज़ अली इमरानी साहब के दिल जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद। असां दिल जी गहराइयुनि सां भलीकार था चऊं। ऐं साईं जेका गादी नशीन आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे साईं सां गादी नशीननि सां गुज़ारिश आहे त महिरबानी करे मलाखड़े में अचो। मलाखड़ो शुरू थी चुको आहे ऐं हिते जेका मौजूद माण्हू ॿाहिरि बीठल आहिनि उन्हनि सां बि अपील आहे त उहे अचनि, मलाखड़े में शरीक थियनि, मलाखड़े में अचनि ताकि मज़ो थिए। मलाखड़े जो मज़ो वठी सघो। पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं पहलवान रज़ाक शीदी ॿई टॉप जा पहलवान, ॿई भला पहलवान। बिल्कुल सखी दोस्तन जी जरूर ताड़ी लॻाराए थी ऐं सखावत मुझे रब के पसंद आए ऐं इबादत का वधिक है सखावत। बलोचिस्तान में आए असांजा मेहमान मौला साईं उन्हनि खे सलामत रखे। असां उन्हनि खे दिल जी गहराई सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था। अब्दुल करीम गुंगो साहब, मोहम्मद हनीफ गुंगो साहब, हबीबुल्लाह गुंगो साहब ऐं इमाम दीन खे असां दिल जी गहराई सां भलीकार चऊं था। ऐं इन्हनि दोस्तनि जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे। 2000 रुपया बिल रखियो अथनि पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं पहलवान रज़ाक शीदी ते। मौला साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो ऐं वसंदा रहो। गुंगा असांजा बाक़ाइदा दोस्त आहिनि लसबेले जा। साईं शेर मोहम्मद शाह गादी नशीन के साथ दिल जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था। हथबेजिया मुक़ाबलो इंतहाई सख़्त है। विंदर जा असांजा सुठा दोस्त गुंगा मौला साईं उन्हनि खे सलामत रखे। हेॾा हथबेजिया मुक़ाबलो इंतहाई सख़्त। हथबेजिया मुक़ाबलो सख़्त पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं पहलवान रज़ाक शीदी ॿई पहलवान हिक ॿिए खे तोड़े चके रहिया आहिनि। अञा कंहिं पहलवान तरफ़ा दाव न थियो आहे। इनायतुल्लाह ख़ासकली तमामु बहितरीन पंहिंजे हिकिड़े दाव जी वजह खां पूरे पाकिस्तान में मशहूर आहे ऐं एक्सीडेंट भी थियल पर उनके बिथिया मुक़ाबलो इंतहाई सख़्त है। फरहान शाह मुंहिंजो नंढो भाई हथ हणाए रहियो आहे। पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली के नदीम मला पुतो आहे। नदीम भला मरूम अली बख्श मला जो फर्जंद ऐं मुंहिंजो भाउ आहे, मूंसां गॾु हूंदो आहे। अॼु नदीम मला जी सभिनीनि खे पारत आहे ऐं असां जे सभिनीनि पहलवाननि जी अव्हांखे पारत आहे। हीउ साईं फरहान शाह नंढो अॼु नंढो पहलवान सुभाणे वॾो थींदो मुंहिंजो भाउ आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह पाक हिनखे इज़त ॾींदो। मुंहिंजी जॻह ते हिनखे पंहिंजी जॻह ते पहलवान बनाए रहियो आहियां। पहलवान इनायतुल्लाह ख़ासकली ऐं पहलवान रज़ाक शीदी। इनायत होशियार थी जे मल करे ॾेखार। साईं अली मोहम्मद शाह के दिल जी गहराइयुनि सां भलीकार। वाह 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 वाह।
अज महफिल में आए फनकार खुदाबख्श कच्छी ऐं असांजे सिंध जो नामवर फनकार आर्टिस्ट साईं वीसी शाह बाबा 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 इन्हें देते हाणे बस हाणे कलमो भरे छॾ बाबा इतां खां फते त न जाए अबा हाँ इतना फते न जाए मशहूर गाए हर पंहिंजे भाउ खे रली में वाह 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 इनायतुल्ला खास करी वाह जेड़ो अटरे जी बोली किरी पई वाह 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 अबा हमरा के खड़ो को हथ दियोस हमरा मांगे एठी न जो ने तेसी टी पापा छॾई कोने जी धक जी कार अबा धक जी कार तुंहिंजो तो पासो घेरा बात थियो अबा एकड़े पासे साईं अबा यूसुफ एकड़ी जगह ते बी पर बाबा एकड़ी जगह ते बी पर मुझा राणा अच्छे इन का तैयारी करे साईं हथ पैजी आलिया इनायत खासकली रज़ाक शिंदे हाजी कासम सोजो मला कण में मौजूद है सानस गड मास्टर नवाज अली उमरानी गड मौजूद है बाकायदे हथ पैजी आशीदी इनायत खासकली भली जोड़ी मैदान ते टन टनाटन जो मुकाबलो लगो पे मजेदार मुकाबलो लगो पे एक बिन के थके रहा निसी रहा ने दिसो तो केड़ो तो अग में दा करे सीधी पांजी जाए वठे बिठो इनायत बाकायदे समझे पे तो केड़ो दा करया या हो तो करे विड़ी पन्ना विड़ण का पोई मल थींदी बीठा वंदा कम कोन थींदो डायरेक्ट दुबई इनायतुल्ला खास करे जदे जहाज में चाड़ींदो तो डायरेक्ट दुबई ताड़ी लगे कि इन पहलवानन जे ला जोरदार मौला के सलामत रखे इना जेको ताड़ी वजाइंदो अल्लाह कंदो मदीने वाले जो दीदार कंदो ताड़ी लगे ऐ नारो लगे नारो है तेरी मौला सलामत रखे पहलवान इनायतुल्ला खास करी ऐ पहलवान रज़ाक शिदी साईं अली मोहम्मद शाह गादी नशीन दरगाह जो असा के दिल के रही सा भलीकार खुशा नबी चौथा साईं अली मोहम्मद शाह के भलीकार अच्छे पहलवान यूसुफ शिदी बाबा मुकाबलन ताई सख्त आई पहलवान तालिब मला बाबा अबा बाबा हाथ केना तो करे ये तो सही सुबह दी कुपत है बाबा एकड़े पासे पहलवान तालिब आई पासे पहलवान यूसुफ शिदी वारे यूसुफ का वारे तालिब मला तुझे बचड़ मुकाबलो ताई सकता है शायद परेशान है छा थी दो दिसो त छा तो थिए हेठ खडो है ख्याल हुजे मुकाबलो ताई सख्त दिसो त छा तो बाबा बाबा ना 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 ते तालिब ना अल्लाह अकबर अब दाव थी ओ शिदी दाव थी बाबा यूसुफ तो जो पैसा वठा था दियो इनाम वठा था दाव थी नंढड़ो बार है ये न कर बाबा आज धक नियण जायज है अबे ते सीधी वाली हल मारे नहीं कुरान ताली लगे सीधी मासूम बार बेचारे हथ कायल नहीं और जालिम सीधी जब मासूम है क्या कौन पे जालिम हां तो तुझे दिसू था तू सबर कर तुझे दिसू था तुझे लाइ मन में गोले छडियो ये काल दातने नाम गोले तोला मन में गोले छडियो हां थोड़ी देर अब तुझे बुधाया तो कि तुझो मौत केड़ो गोलियो आजकल मुझे गुलाम नबी डाडो मजो दे तो जो हक जो साथ दे पियो बड़ी मेहरबानी गुलाम नबी शिदी जो वाह वाह पहलवान नदीम मला तू न पहलवान जो पुटई जो पसंद जो यार हो जे बाकायदा एड़ा मुकाबला दिखाया एड़ो पहलवानन के दसई अज दी सुदी मला ने एड़ो पहलवानी कोन थीदो होशियार थीजे मल कर दिखार अली बख्श जामदार जी वडी मेहरबानी जे मु ना चीज के शुरुआत कई इनाम जी मुके 100 रुपया इनाम मोकलो अली बख्श जामदार जी वडी मेहरबानी मौला सी सलामत रखे जे मुके 100 रुपया इनाम मोकलो वडी मेहरबानी मुकाबला ताई सकता है नदीम होशियार थीजे ही नदीम मला बेहतरीन पहलवान है इंशाल्लाह होशियार मुकाबला ताई सकते कामरेड यूसुफ चंदानी साहब जिनकी वडी मेहरबानी आई जे मु फकीर के 500 रुपया इनाम मोकलो यूसुफ चंदानी साहब जिनकी वडी मेहरबानी अब मल कदे यूसुफ चंदानी साहब जिनकी वडी मेहरबानी जे मुके 500 रुपया इनाम मोकलो हाजी कासिम आई मास्टर नवाज 100 रुपया इनाम ने वडी मेहरबानी अबा गान बुत मल कदे ताली लगेगी जोरदार मल कदे कोनी हेड आराम दिस अब जेको ताड़ी न वजाइंदो अल्लाह कंदो हथ में निफुल करजो
तमाम मस्त कलंदर थींदो हक जो साथ दिबो मल गदे सजी आवाम जे बात मत करी बुदे मल गदे मल गदे भाई आवाम दिल में ये राजा ने काका बने पुट के समझाए ये थोड़ी थी दोनों हाथ पाई होश हरते थे अल्लाह मालिक नारे हर पहले बाकी रंडी में मेरे ऐसी टी पू खत्म करने दी ताड़ी लगे कि जोरदार रती मला जलाए ताड़ी लगे पर हमारे आवाज सबनी के कसम दो जा ही पहलवान आवाज जो हसास आइन आवाज की इज्जत आइन छो जो असी पूरी सिंध में आवाज नालो रोशन करियो था नदीम मला के केर खाली न छड़े सभी इनाम दियो 10 20 50,000 ताईं तवा के जाओ तो तू वन तो के सभी इनाम ॾींदा ऐं अॼु आख़िरी मलाकड़ो अॼु अवां खे सखावत करणी आहे अॼु पहलवाननि खे भाइणो आहे ताकि उहे पहलवान अवां खे सॼो साल यादि रखनि ऐं अॻे साल दिलि जी गहराइयुनि सां तव्हांजे मेले जी छुटी ॾियणु अचनि हथ पंहिंजी आलू बख़्शी साईं 300 रुपया अली मोहम्मद शाह जा 200 रुपया साईं शेर शाह जा बिल्ले पहलवान ना तो खास कर दी रोशन वाह 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 अल्लू वाह अब इन अल्लू तो छुप बोले में जो उनके पहलवान के पर आओ ता सबन सा अपील तो करया तो इनके दिल जी गहरा इंसान इनाम जो मुकाबला ताई सख्त पहलवान सजाद राइफल आई पहलवान उमेर शीदी वाह रे गुलाम नबी शीदी वाह अरे जी मुकाबला ताई सख्त रुसोंगा छतो वाह वाह सजाद राइफल ताली लगे सजाद राइफल वाह रे सजाद वाह मल्लू ये कपिल मल्ला ये भी अबार खाने पाने बा के रली में वेड़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अब एक जरूरी ऐलान समाज फरमाइंदा यानी कि सुबह 8 बजे खड़ंदा असा इन वक्त बाबू अरबाब कैर साहब के दिल जी गहराइन से खुशामदीद ऐं भलीकार चऊं था जेको असांजो प्रीम प्यारो आहे वॾो आहे मौला सी सलामत रखे बाबू अरबाब कैर के भलीकार हनीफ गुंगे साहब जो 1000 रुपया बिल है इनाम है पहलवान उमेर शीदी ऐं पहलवान दोस्तों साईं फरान शाह काल तके न भले मुझे भाई पर तके 3 धक ॾिनी हुई अॼु होशियार दी मल करे ॾेखार ही वॾो मना समझी वञ हू ट्रैक्टर ख़त्म थी वियो वरी ॿियो ट्रैक्टर आयो मत पजिया हेडा इनाम अभी धक्का का सिवा न छड़े था गाल बुदो अभी लोजा कौन ठेल समझे अल्लाह मालिक है अल्लाह बेहतर कर होशियार बाबा मुकाबला ताई सख्त दाऊद जी बड़ी मेहरबानी मौला सिंह के सलामत रखे वो ना चीज के उन्हें उनको बैनाम करवा दो जी गुलाम मोहम्मद झोंगाई साहब ने 100 रुपया बिल थियो 41 रुपया बिल थियो वाह 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 ओके खाना पानी बा के रली में वेड़े छड़ी मता बा धक्के थोड़ा भलो वणे पिटाई मता होशियार हां ओते खड़ी मथे करी यूसुफ शीदी किथे यूसुफ शीदी ओ यूसुफ दिस यूसुफ खाना पानी बा के रली में वेड़े ताली लगे कि जोरदार वाह माने गाल ये ही मुझे नंढो भाउ है पंहिंजो भाउ समझी पंहिंजो बच्चो समझी इनके सभई इनाम ॾियो ऐं सिर्फ़ इनके न पर सभिनीनि पहलवाननि खे भायो अल्लाह सी इज़तनि सां नवाज़ींदो ऐं मुंहिंजी जॻह ते इहो पहलवान थींदो इंशाअल्लाह ऐं मजीद दल जी वॾी महिरबानियूं आहिनि सभई दोस्त इनाम ॾीनि पिया दाऊद जूं सभिनीनि जूं हाजी कासिम जूं बाबू अरबाब कैर साहिब जिन जूं साईं अली मोहम्मद शाह जूं मतो जनाब साईं नवाज़ इमरानी साहिब जिन जूं मौला सी तव्हां सभिनीनि खे सलामत रखे वॾी महिरबानी आई हनीफ गुंगे जी वॾी महिरबानी मौला सी सलामत रखे जो मलाकड़े में मौजूद आई सभिनीनि ते 1000 रुपया बिल रखी रहियो मुकाबला ताई सतवा वारेगा गुलदस्ता मला वारेगा यूसुफ शीदी यूसुफा होशियार मला होशियार थी जे बाबा मला होशियार थी जे अल्लाहु अकबर बस यूसुफा होशियार तेरी होशियार बाबा अबा ठुक बा ना छबे भला अन्या कोना मड़ो किना थी करो बया फोन कोना मड़ो अल्लाहु अकबर ठुक बोड़े वदी बाबा ओ यो छाई बाबा बाबा शायद मला वड़लो रे बा वडे या मल में या ना करे बाबा धक दई ने सीधी मल बंदा दिनी सिर्फ ने बा सा वड़ंदो सुभाणे राती ने जी मल बंदो ये कथे मल कोन वड़ंदो
बाबा ये नाजायज थींदियूं न पेरी सोशल मीडिया ते रड़ियूं लगी पयूं तो बाबा टेटे धक्करियो था ये नाजायज ही अचे रहमान अचे मैदान जे विच में अचे अल्लाह मालिक है तोके ये कोन छडीदासी तोके मदद से मल्ले बुलायूं था शायद लाउती वड़ो तो ताड़ी लगे हिकिड़ी जोरदार पहलवान शायद लाउती न सीधी तोके धाड़ा कटाईंदासीं भले सिज लही वञे रात थी वञे हां ताड़ी लगे फिर तो खबर कोने जुदाई छाए अने बारे रहमान हाय रहमान बलोच रहमान होशियार थी जे अब छाए साईं मुदने पेरन में साईं सा गड मुकाबलो करे में मुजो नंडो भा फरहान शाह आ दोस्तन सा अपील तो करे न जोड़ी ते बिल थियण घुरजे ये बिल जड़ी जोड़ी है वाह वाह ही पढ़ियो लिखियो पहलवान सही फरहान शाह दसो तो छातो नदीम मला के नाम दो नदीम मला के केर न विसारे नदीम मला के सभी नाम दीन ए वाह अल्लू मक्सी के नाम दो वाह सजाद के नाम दो मल केर कोन रजनो इंशाल्लाह होशियार फरहान शाह होशियार दादला होशियार खबरदार भाई बेहतरीन जवान हकरो मारो वीडियो मारो हिके मारो हिचोकू मारो पंच छह ही सत वारा अठ वारा नव वारा 10 वारा के बच्चे फरहान गरी जाठे की कोशिश की वाह मारे के लेन खपे मथा जाठे लगो वाह अंदरी कोन लगो मुकाबला कई सकत वाह ताड़ी लगे क्या बात है अब ये वाला कदे बाबा दादला ओ हल्लड़े सीधी के चुम्मी देनी खुदा तो जाने इनाम जो फरहान शाह के वही रहो मला को खराब न करो घर बाबा आओ चलो गिरी जान चढ़ा आयो दुबई बकरी बड़ी मेहरबानी 500 मोकलो मुडा 500 ताना अब्दुल करीम गुंगे साहब मोहम्मद हनीफ गुंगो हबीबुल्लाह गुंगो इमाम दिन गुंगो असा के 1000 रुपया इनाम दिनो 500 रुपया काका अमीन के 500 रुपया मुखे बड़ी मेहरबानी कुर्ब लख लायक इंशाल्लाह बिल तू वन तो के ईंदा इंशाल्लाह अल्लाह करीम है अल्लाह बेहतर कंदो हद बजे मुकाबलो तई सकता है इसो तो शायद वाह 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 बस नसरुल्लाह दाऊती नसरुल्लाह दाऊती नदीम मला नसरुल्लाह दाऊती नदीम नसरुल्लाह हाने बस हाने टीम ना हाने बस हाने छडियो आखिरी डी नहीं दोस्तों मला के बिल में सांस सब दियो मला मंजल पहलवान मला भाग के जे नवा हवा कंदो जगी नवा कदे थी कोन हुंदी तारी लगे मला जे लाए हर क़ौम दा मुझे अपील दावांगे कसम मला दे से रखो मला बांगे मेहमान बाकी आज मलिक कोन उड़ियो या दोस्तों आयल अंदर लाभ के पैसा दीन पिया हाने लाभ टारो या मुके ते नाम मोकिलियो
दोस्तों 15वीं सदी में सैयद कुरान बतान असांजो सुनो सैयद लीडर पेरा दो केम के नाम कोने नो बानी बगा सा छो भला मसाया ना जाए सांजे जुल्फी शाह ए मुचू कची जो फोटो खुदा भाई कची जो फोटो खुदा भाई पान पे अचे जो बात के लिए जो अजी जगी महफिल वा तारीखी महफिल बाकी टे नहीं हो भले कुछ भी हो पर अजी ये बराबर कोने साईं ज़ैनल शाह नाम तो दियो आखिरी नी नाम तो दियो हाँ अजी आलू नाम तो दियो यार केर में नाम लाओ तो कुंदो मकले सौ जो मालूम कुंदो कौन है हत पे आवा मल थे भी बा हुसैन का कली 500 शाहिद मलाते हैं मुते मुंगरा बिना मची थे भलो मुकाबलो अरे हाय सीधी तातलो ताड़ी लगे सही नहीं सीधी बस छड़ा आने दकनारे छड़े बस 70 करे या 200 रुपया छड़ा आने अब 4000 बिल खणियो दाखलो अब साईं आया शाह तो अच्छी तो जाओ मेरी बिल छाई मेरी बिल यो नालो गुलाने बिगा सायो कोनी तू हाथ भैया अब आके अला बिश्क ओ मलका बा हनी गयो 500 रुपया बिल अला बिश्क दे भलो मुकाबले बाकी टीए जोड़ो 1000 रुपया ना साईं तो स्पेयर में बा अब्दुल मजीद चंदानी जे 100 रुपया बिल में वाधारो कयो बिल थियो 5000 100 रुपया भलो मुकाबलो टीए जोड़े बिल वा खणी हो टीए जोड़े बिल दादलो बीठो हाँ दादलो बीठो हेलो भाई वो बिल टीए जोड़े बिल खणी हो सदर खास कली हेलो यो बाबा भलो मुकाबलो आप वे बिल साईं थिए बिल कोड़ो साईं दी तो साईं अली में क्या ठीक है 1000 कर रहे हो क्या सब दिल अच्छी है अरे साबा भाईरो ना कोई मिल रही है भाईरो ना जाने भाईरो आखिरी दिया हेलो वेरी ऑनेस्ट मला राजा भाईरो तो भाईरो ने आखिरी मिल भाईरो चला हेलो वे अजा फिल्म जी मलू रही नवा के कसम पानी मां पी जो जगे नमाज पढ़ी वो माच मुची में बाहर वने वे मला को ना पटा भाईरो ताली लगे मला जे लाए नन्हे मासूम के धक दींदा अने 3 चक्कर बोड़े था
हनीफ गुंगो अरे हनीफ गुंगा बात होते जे मुझे 1000 जो नोट ॾिनो ताड़ी लगे हाँ अञा साईं शेर मोहन शाह मुदा नाम मोकिलियो लाउट ते वेठो साईं शेर मोहन शाह गादी निशानी दे असांजो नाम हक असां पूरी सिंध में वेंदा आहियूं हर मेलो कंदा आहियूं असांजे बाक़े जे वेठा हूंदा आहियूं ते आख़िर में असांजो 10,000 इनाम खलीफ़नि जे तरफ़ां हूंदो आहे पर पंहिंजे ज़िले में असांखे इनाम लाउट ते हक तारीख़ बलोच तमाम बेहतरीन अभी इकबाल रंज में थोड़ा सा इकबाल रंज लाइ किथे वो शहर मुकाबलो इंतई सख्त वो इकबाल के साथ याद कयो सी छो जो असां के भाई दो मोहब्बत दीनो असां के भाई रहमान बलोच ही नंढड़ो रहमान बलोच होशियार जी बलोच गल करे लेकर यो थी बलोच रहमान बलोच दोस्तों सीधी जो बेअदबी कई है जे सीधी मल्हाइण जे लाइकी कोने कसम खणी तो गाल साईं शेर मोहम्मद शाह रखो 200 रुपया साईं अली मोहम्मद शाह दो 200 रुपया साईं शेर मोहम्मद शाह दो वाह बिल थियो 900 रुपया वाह वाह नदीम बला के नाम दो नदीम बला के केर न छड़े सजाद राउकड़े के नाम दो सजाद राउकड़े के केर न छड़े 20 50 100 पर दियो अबाई मजीद दल साहब जिन जो 200 रुपया बिल थियो बिल वाट थियो 1100 रुपया 700 रुपया मु वटन बाकी 400 रुपया साईं वटन आई 200 रुपया हाजी कासिम सोडे जो बिल थियो 1300 रुपया 100 रुपया अदा नवाज इमरानी साहब जिन जो हाने बिल थियो 1400 रुपया 100 रुपया अरबाब बाबू केर साहब जिन जो बिल थियो 1500 रुपया वाह पांजे प्री प्यारे दोस्त इकबाल मिठाई वाले जो बेद थोड़ा तो या जे मुके अचण सार अनाउंसमेंट जे ला 1000 रुपया इनाम दिनु बड़ी मेहरबानी इकबाल शेख साहब जिन जो मौला सिखे सलामत रखे हट पे जी मुकाबला इंतई सख्त बाबा पहलवान तालिब आई पहलवान यूसुफ शीदी बारे यूसुफ मिस्र तमन्ना तेरे जलवों के निसार मेरी बेदारियों को ख्वाब जुलेखा न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना एक पासे पहलवान यूसुफ शीदी आइने पासे पहलवान तारिब बला आइने ये तालिब बला दोस्ती बला जो फर्जंद है आई शायद लाउती जो भाई बाबा नंढड़ी उम्र में धमाको पहलवान बाबा आ शीदी तो खबर पौंदी आ शीदी हाने खबर पौंदी आ शीदी हाने खबर पौंदी हां यूसुफ हाने खबर पौंदी नाओ काम फासे कोन फासे तो बिनी टंगन का पो बाबा ना सही ना ताली लगे दिल खोले नदीम के नाम जो अज नदीम खुश थी पे वजे तो सही आया से परो दिनो इनाम पर नदीम के सभी इनाम दीना इंशाल्लाह दिल खोले इनाम जो नदीम मिला के अज केर ता तो पहलवान खाली कोन विदो इंशाल्लाह अल्लाह बख्शी के नाम दो एड़ो ऑपरेशन केर कोन कंदो दो शहर मुकाबला तई सकते बारे उमेर शीदीवा बारे सजाद राउकड़ा बारे उमेर शीदीवा भाई भला पहलवान ये जोड़ चार पहलवान भाई पहलवान पूरी कोशिश में उमेर शीदी पर सही राउकड़ा बारे राउकड़ा मैदान में जो नगला बाहर नहीं हो आगे उठे केर न बाबा दो शहर मुकाबला तई सकते बाबा भाई अबा ये फाइट कोन भी थी WWE जी रेसलिंग कोने बाबा ये मलाकड़ो है इते